बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर 5 लेसन 6 सिग्निफिकेंस ऑफ मियोसिस मियोसिस जी अहमियत आउं ऐं बायोलॉजी जो उस्ताद मुंहिंजे लाइ चवंदा अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सिग्निफिकेंस ऑफ मियोसिस मियोसिस जी अहमियत सिग्निफिकेंस ऑफ मियोसिस मियोसिस जी अहमियत असां हिन खां अॻु माइटोसिस जी अहमियत जे बारे में पढ़ी आया आहियूं माइटोसिस में असां इहो सम्झो हुयोसीं त इहो असांजी जिस्मानी वाधवी जे लाइ कीअं ज़रूरी आहे मिसाल जे तौर ते जॾहिं ज़ायगोट ठही वेंदो आहे त पोइ ज़ायगोट पाण डिप्लाइड आहे त वरी पाण जहिड़ा ई डिप्लाइड जीव घोड़ा ॼणींदो आहे ऐं पोइ एम्ब्रियो ठहंदो आहे वरी एम्ब्रियो में बि माइटोटिक डिवीजन थींदी आहे जंहिं मंझि बि डिप्लाइड जीव घोड़ा ठहंदा ठहंदा आहिनि ऐं ईअं ॿारु वॾो थींदो आहे यानी असेक्सुअल रिप्रोडक्शन बि माइटोसिस में थिए थी उन सां गॾोगॾु असां रीजनरेशन ऑफ सेल्स या रिप्लेसमेंट ऑफ सेल्स ट्यूमर कैंसर वग़ैरह पिणु माइटोसिस में पढ़ियो हुयोसीं पर मियोसिस जी अहमियत जे बारे में असां अॼु ॻाल्हि कयूं था The significance of meiosis for reproduction and inheritance was described in 1890 by German biologist August Weismann. विरासत ऐं पैदाइशी अमल में मियोसिस जी अहमियत 1890 में जर्मन बायोलॉजिस्ट ऑगस्ट वाइज़मैन पेश कई हुई He pointed out that meiosis was necessary not only to maintain the number of chromosomes in the next generation, but also to produce variations in next generation. हिन इहा ॻाल्हि कई त मियोसिस हिकु नसुल खां ॿिए नसुल ताईं क्रोमोसोम्स जो एग्ज़ैक्ट तइदाद बरक़रार रखण में किरदारु अदा कंदो आहे पर इन सां गॾोगॾु वरी ईंदड़ नसुल में जेकी फ़र्क़ु या तफ़ावत थिए थी वेरिएशन्स थियनि थियूं उहे पिणु पैदा कंदो आहे असां मियोसिस में ई पढ़ियो हुयोसीं त कीअं जेकी क्रोमोसोम्स आहिनि उहे पेरेंट जेको जीव घोड़ो थींदो आहे उन मंझि हूंदो आहे डिप्लाइड क्रोमोसोम्स उहे वरी पोइ कीअं 2 डॉटर सेल्स में वञी करे विराइजंदा आहिनि जिन खे असां मियोसिस 1 में पढ़ियो होसीं वरी मियोसिस 1 खां पोइ हिते इहे 2 डॉटर सेल्स वरी 4 डॉटर सेल्स में विराइजी वञनि पिया ऐं उहे हुया हैप्लाइड वरी इहे हैप्लाइड जीव घोड़ा जेके आहिनि जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त वरी साॻियो ई ज़ायगोट ठहंदो आहे ऐं ज़ायगोट मंझि वरी साॻियो ई उहो डिप्लाइड क्रोमोसोम्स अची वेंदा आहिनि ऐं तइदादु साॻियो ई हूंदो आहे जेको मथे असांजे पेरेंट जीव घोड़े में हुयो हुन सां गॾोगॾु छा थींदो आहे जॾहिं हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स ईंदा आहिनि वाल दादा स्पर्म जे ज़रिए ऐं हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स ईंदा आहिनि वाल दादा एग जे ज़रिए त उहे हाफ नंबर ऐं हाफ नंबर 23 पाण में मिलंदा आहिनि त 46 क्रोमोसोम्स थी वेंदा आहिनि त यानी ईअं न रुॻो इंसान जे नसुल मंझि इहो नंबर ऑफ क्रोमोसोम्स अॻिते साॻियो ई बरक़रार रहे थो पर ॿियनि जानदारनि में बि जेको पेरेंट में नंबर ऑफ क्रोमोसोम्स हूंदो आहे उहो ई औलाद ॾांहुं मुंतक़िल थींदो आहे गॾोगॾु वरी छा थो थिए जॾहिं हाफ क्रोमोसोम्स वाल ॾांहुं आया ऐं हाफ क्रोमोसोम्स वरी मदर ॾांहुं आया त लाज़मी तौर ते जेको ॿारु पैदा थींदो उन मंझि कुझु वेरिएशन्स ईंदियूं छो त कुझु क्रोमोसोम्स माउ ॾांहुं आहिनि कुझु पीउ ॾांहुं आहिनि नओं कॉम्बिनेशन थींदो आहे नंबर ऑफ क्रोमोसोम्स साॻियो हूंदो आहे पर कॉम्बिनेशन जो नओं थींदो आहे त वेरिएशन्स पिणु औलाद मंझि पैदा थींदियूं आहिनि मेयोसिस जो पहिरियों अहम कमु हीअ आहे त मेंटेनेंस ऑफ द क्रोमोसोम नंबर इन नेक्स्ट जनरेशन कंहिं बि जानदार जे ईंदड़ नसुल मंझि क्रोमोसोम्स जो साॻियो ई तइदादु मुंतक़िल कंदी आहे मियोसिस इज़ एसेंशियल फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन मेयोसिस जो अमल जिनसी पैदाइश में तमामु अहम थींदो आहे इन ह्यूमन्स डिप्लाइड गेमेट मदर सेल्स आर जर्म लाइन सेल्स अंडरगो मायोसिस टू प्रोड्यूस हैप्लाइड गेमेट्स इंसाननि में जर्म डिप्लाइड सेल तक़सीम थी ॿिनि हैप्लाइड सेल्स एग ऐं स्पर्म में तब्दील थींदा आहिनि मेल एंड फीमेल गेमेट्स यूनाइट टू फॉर्म डिप्लाइड ज़ायगोट ऐं बाद में एग ऐं स्पर्म वरी पाण में मिली ज़ायगोट ठाहिनि था जेको पिणु डिप्लाइड हूंदो आहे which undergoes repeated mitosis and develops into a new diploid human ऐं इहो ज़ायगोट वरी बार बार डिवाइड थी करे डिप्लाइड ह्यूमन बीइंग में तब्दील थींदो आहे इंसान ज़ात जे अंदरि क्रोमोसोम्स जो तइदादु टोटल 46 हूंदो आहे फ्रॉग में जेकॾहिं ॾिसिजे त क्रोमोसोम्स जो तइदादु 26 हूंदो आहे ऐं पटाटे में ॾिसिजे त क्रोमोसोम्स जो तइदादु 12 हूंदो आहे हाणे इंसाननि जा बचा जेके पैदा थींदा त उन्हनि में साॻियो ई 46 क्रोमोसोम्स जो तइदादु बरक़रार हूंदो
इहे जेकॾहिं ॾेॾरनि मंझां ॾेॾर पैदा थियनि था त जेकी पेरेंट फ्रॉग में 26 क्रोमोज़ोम हुया उन्हनि जी औलाद मंझि पिणु साॻाई 26 क्रोमोज़ोम मुंतकिल थींदा। असां माण्हुनि जो हिकिड़ो ख़ासि मिसाल वठूं था। सेक्शुअल रिप्रोडक्शन जे दौरान छा थींदो त मेल ऐं फीमेल जे जिस्मनि जे अंदरि हिकिड़ा ख़ासि मदर गेमेट सेल हूंदा आहिनि। मेल जे अंदरि हूंदा आहिनि ऐं फीमेल जे अंदरि हूंदा आहिनि। इहे ॿई जेके मदर गेमेट सेल आहिनि उहे मेल जा हुजनि या फीमेल जा हुजनि उहे डिप्लाइड हूंदा आहिनि, यानी इन्हनि मंझि 46 क्रोमोज़ोम्स मौजूदु हूंदा। फीमेल वारे मदर गेमेट सेल में बि 46 ऐं मेल वारे मदर गेमेट सेल में पिणु 46 क्रोमोज़ोम मौजूदु हूंदा। डिप्लाइड असां उनखे चऊं था जंहिंमें हर क्रोमोज़ोम जूं ॿ कापियूं मौजूदु हुजनि। हाणे इहो मदर गेमेट सेल फीमेल जे अंदरि छा पैदा कंदो, एग, ऐं मेल जे अंदरि वरी मदर गेमेट सेल छा ठाहींदो, स्पर्म। पर मदर गेमेट सेल जेको मेल में मौजूदु हुयो उन जेको स्पर्म ठाहियो हूंदो उहो हूंदो हैप्लाइड। हैप्लाइड यानी उन मंझि हर क्रोमोज़ोम जी हिकिड़ी कापी मौजूदु हूंदी, यानी उन जे मदर गेमेट सेल में टोटल क्रोमोज़ोम मौजूदु हुया 46 त स्पर्म में क्रोमोज़ोम मौजूदु हूंदा 23। साॻे तरीक़े सां वरी मदर गेमेट सेल जेको फीमेल जो आहे उहो पिणु एग ठाहींदो, पर एग बि हैप्लाइड सेल आहे, सो उन में बि 46 क्रोमोज़ोम्स जे बजाए अधु क्रोमोज़ोम मौजूदु हूंदा 23। हाणे अहिड़ो प्रोसेस जंहिं मंझि क्रोमोज़ोम्स जो तादादु पंहिंजे धीअर जीव ॻण ॾे अधु ट्रांसफर थिए त उनखे चइबो आहे मियोसिस। सो असां इहा ॻाल्हि हाणे चई सघूं था त स्पर्म एंड एग आर प्रोड्यूस्ड थ्रू मायोसिस। स्पर्म ऐं एग जेको आहे उहो मायोसिस वारे अमल जे ज़रिए पैदा थींदा आहिनि। मायोसिस इज़ रिडक्शनल डिवीजन, सो हाफ ऑफ क्रोमोज़ोम ट्रांसफर टू डॉटर सेल्स। मायोसिस रिडक्शनल सेल डिवीजन जो क़िस्म आहे जंहिंमें वालिद जीव ॻणनि ॾांहुं पंहिंजे धीअर जीव ॻणनि ॾांहुं अधु क्रोमोज़ोम्स जो तादादु ट्रांसफर थींदो आहे। हाणे स्पर्म पीउ ॾांहुं ईंदो आहे ऐं एग माउ ॾांहुं ईंदो आहे। एग ऐं स्पर्म जॾहिं पाण में मिलंदा आहिनि तॾहिं ठहंदो आहे ज़ायगोट, ऐं ज़ायगोट वरी थी वेंदो साॻियो ई डिप्लाइड। छो त स्पर्म जा 23 क्रोमोज़ोम आया वालिद ॾांहुं ऐं एग जे ज़रिए 23 क्रोमोज़ोम आया माउ ॾांहुं, त 23 ऐं 23 साॻियो ई थी वियो 46। त ज़ायगोट जेको ठहियो उहो डिप्लाइड सेल थी वियो। हाणे ज़ायगोट माइटोसिस कंदे पाण जहिड़ा ई डिप्लाइड सेल ॿिया पैदा कंदो, ईअं ज़ायगोट एम्ब्रियो में तब्दील थींदो ऐं एम्ब्रियो में अंदरि अञा माइटोटिक डिवीजन थींदी, यानी साॻियो ई डिप्लाइड सेल खे ई जनम ॾींदा त हिकिड़ो ह्यूमन बेबी तयारु थींदो आहे। सो इंसान ज़ात जे अंदरि ईअं मायोसिस जेको आहे उहो क्रोमोज़ोम्स जे साॻे ई तइदाद खे नसुल दर नसुल मुंतकिल कंदो अचे थो पियो। बूटनि मंझि हिकिड़ो दिलचस्प स्टेज चऊं या अल्टरनेशन ऑफ जनरेशन्स चऊं, अहिड़ो हिकिड़ो लाइफ साइकिल थींदी आहे। बूटो साॻियो ई हूंदो पर उन में छा थींदो त ॿ नसुल तव्हांखे नज़र ईंदा। हिकिड़ो नसुल गेम्टोफाइट या असां चऊं स्टेज उन मंझि थींदी आहे गेम्टोफाइट जेका हैप्लाइड आहे, ऐं वरी उहो ई बूटो वरी ॿिए वक़्त में उहो वरी स्पोरोफाइट थी वेंदो आहे, ॿी स्टेज मां स्पोरोफाइट वारे मां गुज़रंदो आहे जंहिंखे असां चवंदा डिप्लाइड। हाणे थींदो छा आहे, द सेल्स ऑफ डिप्लाइड स्पोरोफाइट जनरेशन अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस हैप्लाइड स्पोर्स। ही स्पोरोफाइट आहे जेको तव्हां ॾिसो था त डिप्लाइड आहे, इहो मियोसिस जे अंडर वेंदो ऐं स्पोर्स पैदा कंदो। हाणे इहे स्पोर्स वरी छा आहिनि, मथां ॾिसो त इहे स्पोर्स जेके आहिनि असांजा हैप्लाइड आहिनि। इहे जेके असांजा हैप्लाइड आहिनि दे विल ग्रो इनटू हैप्लाइड गेम्टोफाइट जनरेशन। इहे स्पोर्स वरी पोइ माइटोसिस जे थ्रू गेम्टोफाइट जनरेशन या स्टेज खे ग्रो कंदा आहिनि या पैदा कंदा आहिनि। गेम्टोफाइट जनरेशन प्रोड्यूसिस हैप्लाइड गैमेट्स थ्रू माइटोसिस। इहो गेम्टोफाइट जनरेशन वरी जेको आहे असांजी माइटोसिस में वञी करे ऐं गैमेट्स पैदा कंदो। गेम्टोफाइट हिकिड़ा मेल थींदा त उहे मेल जेके आहिनि उहे ज़रा पैदा कंदा आहिनि, ॿिया वरी थींदा फीमेल गेम्टोफाइट त उहे वरी फीमेल गेमेट पैदा कंदा। हाणे उहो मेल गेमेट ऐं फीमेल गेमेट पाण में मिलंदा, फ्यूज़ थींदा, फर्टिलाइज़ेशन थींदी त ज़ायगोट ठहंदो। ज़ायगोट साॻियो ई वरी डिप्लाइड आहे, उहो माइटोसिस जे अंडर वेंदो ऐं स्पोरोफाइट जनरेशन खे पैदा कंदो आहे। द गेमेट्स कंबाइन टू प्रोड्यूस डिप्लाइड ज़ायगोट। इहे गेमेट्स जेके आहिनि उहे फ्यूज़ थींदा आहिनि पर डिप्लाइड ज़ायगोट खे पैदा कंदा आहिनि। ज़ायगोट अंडरगो रिपीटेड माइटोसिस टू बिकम डिप्लाइड स्पोरोफाइट। हाणे ॾिसो त ज़ायगोट माइटोसिस जे अंडर थो वञे ऐं पोइ हिते डिप्लाइड स्पोरोफाइट पैदा थो करे।
ही वारो जेको हिसो आहे साए कलर जो इहो डिप्लाइड जनरेशन या स्टेज खे ज़ाहिर करे थो ऐं ही एन वारो आहे यानी ही फिको कलर इहो हैप्लाइड जनरेशन या स्टेज खे ज़ाहिर करे थो। ॿूटनि जी हयाती वारे चकर में अल्टरनेशन ऑफ जनरेशन थींदी आहे यानी नसुलनि जो तब्दील थियणु या वरी स्टेजिस जो तब्दील थियणु। स्पोरोफाइट जनरेशन मियोसिस ज़रिए डिप्लाइड जीव घोड़नि मां हैप्लाइड स्पोर्स पैदा कंदी आहे। ही स्पोरोफाइट आहे, हिननि जा जीव घोड़ा डिप्लाइड आहिनि, इहे मियोसिस में वेंदा त हैप्लाइड स्पोर्स पैदा कंदा। इहे माइटोसिस ज़रिए गैम्टोफाइट नसुल पैदा कनि था। इहे वरी स्पोर्स माइटोसिस जे अंडर वेंदा ऐं गैम्टोफाइट हिकिड़ो हैप्लाइड नसुल या स्टेज पैदा कंदा आहिनि, ठाहींदा आहिनि। इन्हनि गैम्टोफाइट मंझां ई वरी गैमेट्स पैदा थींदा आहिनि। इहे गैमेट्स वरी ज़ायगोट जी सूरत में फ्यूज़ थींदा आहिनि, फर्टिलाइज़ेशन थींदी आहे ऐं ज़ायगोट माइटोसिस में वरी स्पोरोफाइट में तब्दील थींदो आहे। नंबर ॿियो आम किरदार आहे मियोसिस जो रेस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक वेरिएशन अमंग स्पीशीज़। कंहिं बि जानदारनि जे नसुल में जीअं तव्हां अॻिते नसुल दर नसुल जानदार ॾिसंदा ईंदव त उन्हनि मंझि ख़ासि क़िस्म जूं तब्दीलियूं पैदा थींदियूं आहिनि। उन्हनि तब्दीलियुनि जे पोयां पिणु मियोसिस जो अहम किरदारु आहे। द क्रोमोसोम पेयर्स ऑफ ईच पेरेंट अंडरगो क्रॉसिंग ओवर ड्यूरिंग मियोसिस। तव्हां इहा ॻाल्हि पढ़ी आया आहियो त मियोसिस जे दौरान छा थींदो आहे त होमोलॉगस जेकी क्रोमोसोम्स हूंदा आहिनि उहे पाण में पेयर अप कंदा आहिनि ऐं पेयर अप करे पोइ छा कंदा आहिनि उहे पाण में रिकॉम्बिनेशन जे ज़रिए जेनेटिक मटीरियल एक्सचेंज कंदा आहिनि। सो डॉटर सेल्स गेमेट्स हैव जेनेटिक वेरिएशंस। ईअं जॾहिं रिकॉम्बिनेशन थींदो ही क्रोमोसोम आयो पीउ ॾांहुं, ही आयो माउ ॾांहुं। हाणे इहे क्रोमोसोम पाण में कायस्मेटा जे ज़रिए क्रॉसिंग ओवर कंदा। क्रॉसिंग ओवर में छा थींदो, रिकॉम्बिनेशन थींदो। हिन जो जेनेटिक मटीरियल हिन ॾांहुं ट्रांसफर थींदो ऐं हिन जो जेनेटिक मटीरियल हिन ॾांहुं ट्रांसफर थींदो। ईअं तव्हां ॾिसो था त हाणे ही रिकॉम्बिनेंट क्रोमोसोम्स आहिनि। इहे रिकॉम्बिनेंट जेके क्रोमोसोम्स आहिनि इन्हनि में जीनियाती मादो जेको आहे उहो तब्दील थियो आहे। वेन गेमेट्स फ्यूज़ एंड फॉर्म ज़ायगोट। हाणे जॾहिं गेमेट्स पाण में फ्यूज़ थींदा त ज़ायगोट ठहंदो। इट्स जेनेटिक मेकअप इज़ डिफरेंट फ्रॉम बोथ पेरेंट्स। हाणे जेको ॿारु ठहे थो, जेको ज़ायगोट ठहियो आहे, उन जो जीनियाती मादो पंहिंजे पीउ माउ खां मुख़्तलिफ़ हूंदो, छो त क्रॉसिंग ओवर में जेनेटिक इंफॉर्मेशन थोरी तब्दील थी आहे। Thus, meiosis allows a species to bring variations in the next generation. ईअं मियोसिस जो जेको अमल आहे उहो ईंदड़ नसुलनि में वेरिएशन पैदा कंदो आहे। बेनिफिशियल वेरिएशंस हेल्प ऑर्गेनिजम्स टू एडॉप्ट टू द चेंजेस इन एनवायरनमेंट। हाणे जेकी बहितर वेरिएशंस हूंदियूं उहे माण्हुनि खे या जानदारनि खे पंहिंजे माहौल में एडॉप्ट थियण में तमामु घणी मदद कंदियूं आहिनि। इहो ई वेरिएशन आहे जंहिंजे करे वालदेन खां जेकी ॿार पैदा थियनि था उहे मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। न रुॻो पंहिंजे वालदेन खां उहे ॿार मुख़्तलिफ़ थींदा आहिनि, पर ॼमंदड़ जेके भेण ॿार हूंदा आहिनि उहे पिणु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। उन्हनि जे वारनि जो रंग, उन्हनि जे अखियुनि जो रंग, तव्हांजो उन्हनि जी ज़हनी सलाहियतुनि में पिणु फ़र्क़ु थींदो आहे। इन जे पोयां पिणु मियोसिस जो अहम किरदारु आहे। असांजो जेको लेक्चर सिग्निफिकेंस ऑफ मियोसिस सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।